दिसो तो सही हुनके अल्लाह जो डप केतरो आ हुन बशर मां जेको यार सुनानो कोने गैर महरम आहे अल्लाह जे डप जी दी गाल करे तू वे जो ना जा वो बशारत पे दे पुत्र जी पुत्र मुखे किए शादी काने का मुर्स कोने को हां उते एतरे कदर इन बशारत मानू यकीन किए कदा मैं तो कबल हाजा ओ कुंत नसियम मनसिया काश इन दिहाड़े का आगे में दुनिया में ही न हो जहा मुझो नालो वजूद ताई न हो जहा पर रब्बुल आलमीन बंदोबस्त करे पियो सच्चाई जाब तकद्दुस जाब ततहीर जाब पाकीज़गी जाब हां वो जो बार आहे जो जम्यो आहे ईसा अलैहिस्सलाम जमदे बशारत विधन पैगंबर बाहे वस्सलाम अलैहि यौम वुलिदतु जेंदी जम्यो आया मुझे मथा सलामती बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास वक़ाल फ़ी मक़ामिन आख़र वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिक्मा थुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन्न बिही वलतंसुरुन्ना वक़ाल अल्लाहु तबारक व तआला लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिक्मा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। हर किस्म जी हमदई सना वडाई वाखाणी तारीफ़ अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जला जेको कुल कायनात जो
हर तरह जी मखलूक़ात जो अकेलो ख़ालिक़ ऐं मालिक आहे। बेहिसाब बेशुमार अणखुट अणगणिया लातादाद दुरूद ऐं सलाम हुजनि आख़िरी नबी सय्यदुल अंबिया ख़ातमुन नबीयीन प्यारे मिठड़े सुहणे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दस से। मेहरबान साथियो, मूं ते अवां ते अल्लाह रब्बुल आलमीन खोड़ सारा एहसान कया, खोड़ सारियूं नेमतूं अल्लाह रब्बुल आलमीन अता कयूं आहिनि। थोड़ी बि समझ हुजे, थोड़ो गौर व फिक्र का सोच विचार हुजे तो थोड़े लम्हे जे लाइ जांच कयो, जायज़ो वठूं, थोड़ो अंदाज़ो लगायूं तो मुखे अवां खे अल्लाह रब्बुल आलमीन नेमतूं केतिरियूं अता कयूं, सलाहियतूं केतिरियूं अता कयूं। हिकिड़ियूं उहे नेमतूं जेके असां जूं जिस्मानी नेमतूं आहिनि, ॿियूं उहे नेमतूं जेके रूहानी नेमतूं आहिनि, के माली नेमतूं आहिनि, के इज्जत एहतराम शोहरत जे हवाले सां नेमतूं आहिनि, के बैरूनी नेमतूं बाक़ी मखलूक जे हवाले सां रब्बुल आलमीन ज़िक्र कयूं। वरी खोड़ मुखे अवां खे अल्लाह रब्बुल आलमीन नेमतनि सां गॾु सलाहियतूं बि ॾिनियूं आहिनि। ही जेका ज़बान ॻाल्हाए पई, इन में मुंहिंजो या अवां जो को कमाल कोन्हे को। ही जेको कननि मां कुझु ॿुधी था वठूं, थोरो ठड़को, को शोर, को शराबो, को आवाज़ अची थो वञे, ही अल्लाह जी मर्ज़ी जे करे आहे, अल्लाह जी रिज़ा जे करे आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जी मशीयत जे करे आहे। जेकर रब्बुल आलमीन न चाहे, दुनिया भले चाहे, हीला बहाना वसीला ज़राए हिकमत डाहप सुगड़ाइप इलाज मुआलजो चालाकी होशियारी तेजी सादगी मासूमियत सभई खणी कयूं, पर जेकर रब्बुल आलमीन नथो चाहे, हिकिड़ो लफ्ज़ ॿियो ठहियो वसियत जो नथो निकिरे। ही वमा तस्कुतु मिन वरक़तिन इल्ला यअलमुहा, ॿियो त ठहियो वण जो जेको पन आहे न, उहो बि चुरी नथो सघे, हिली नथो सघे, जेसी ताईं अल्लाह रब्बुल आलमीन जी मशीयत ऐं इहा शइ अल्लाह जे इल्म में आहे। आऊं अवी छा आहियूं? दुनिया जे अंदर आयासीं पंहिंजी मर्ज़ी सां। कॾहिं अचूं दुनिया में, का मर्ज़ी हली? कहिड़ी ॿोली हुजे दुनिया में, का मर्ज़ी हली? कहिड़ो मुल्क हुजे, कहिड़ो घर हुजे, कहिड़ो खानदान हुजे, भला छे करे तव्हांजो रंग बीहंदो किथे? मटवा रहंदा। पर मुंहिंजी अवां जी मर्ज़ी हली? उम्र केतिरी हुजे, आऊं अवी थोड़ो ॼाण वठूं, अंदाज़ो वठूं इन भरे मजमे में। मूंखां वधीक इल्मी कदबुत जे हवाले सां, उम्र जे हवाले सां, तजर्बन जांच परख दुनिया सभु कुझु ॾिसो वेठा आहियो। थोड़ो जाइज़ो वठो त पंहिंजी उम्र आहे केतिरी, जेका गुज़ारे वियासीं उहा ॿुधाईंदासीं। अड़ा कंहिंजी 25 साल, कंहिंजी 30 साल, कंहिंजी 60 साल, बाक़ी केतिरी आहे? को यकीन, को आलिम, को मुफ्ती, को अल्लामा, को अदीब, को डॉक्टर, को प्रोफेसर, को हकीम, को डाहो, को सेहत जो ख्याल करण वारो, को सेहत जी बेड़ी बोलण वारो, हर हिकु थोड़ो अंदाज़ो लगाए त जमार केतिरी मिलंदी। दुनिया जे अंदर वेंदो त तव्हांजो कद बुत छे करे करे किथे बीहंदो। कॾहिं दुनिया में आयासीं त कॾहिं वेंदासीं। अवलम नुअम्मिरुकुम मा यतज़क्करु फीहि मन तज़क्कर वजाअकुमुन नज़ीर। रब तो फरमाए छा तव्हांखे एतिरी जमार उम्र कोन था कईसीं जंहिंमें इस्लाह करण वारो पंहिंजी इस्लाह करे वञे, रब खे रिझाइण वारो रब खे रिझाए वठे। एतिरी जमार मिली हूंदी तव्हांखे मूंखे, जंहिं वटि बि थोरो अकल समझ दिमाग़ आहे। दुनिया जा 4 ॾियारा गुज़ारिया अथऊं त अल्लाह रब्बुल आलमीन जा हक़ विसारे वेठासीं। दुनिया जे अंदर आयासीं,
अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजूं मर्ज़ियूं ॼाणाए पियो, इख्तियार गणाए पियो। फरमाए तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। फरमाए बरकतन वारी ज़ात अल्लाह जी आहे, जंहिंजे हथ में हर तरह जी बादशाहत, हर तरह जो इख्तियार, हर तरह जी हुकूमत, हर तरह जी सल्तनत उन अल्लाह जे हथ में आहे। हर मामले ते कुदरत वारो अल्लाह है। वो अल्लाह है अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, जे मौत खे भी ख़लक़ियो त हयात खे भी ख़लक़ई। जिंदगी जमार उम्र लाइफ हयाती वरिया जेके कुछ नाला आऊं अवी ॾींदा रहंदा आहियूं। दुनिया में आयासीं ऐं जेतिरी देर जेतिरो अरसो दुनिया में रहियासीं, वरी जो दुनिया मां वेंदासीं अचण ऐं वञण जे विच वारे वक़्फ़े खे पाण जिंदगी चऊं था, पाण हयाती चऊं था, पाण जमार चऊं था, पाण उम्र चऊं था। रब तो फरमाए इन जो ख़ालिक़ अल्लाह रब्बुल आलमीन। हाण मर्ज़ी उन जी हली। उन अल्लाह रब्बुल आलमीन असांखे नेमतूं ॼाणायूं, खोड़ नेमतूं एतिरे ताईं जो अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अलम नजअल लहू ऐनैन व लिसान व शफ़तैन व हदैनाहु नजदैन। रब्बुल आलमीन तो फरमाए छा तव्हांखे अखियूं अता कोन कयूंसीं, ज़बान अता कोन कईसीं। किथे फरमाए अल्लज़ी जअल लकुमुस समअ वल अबसार वल अफ़इदत। रब ने फरमाए वो अल्लाह है जंहिं तव्हांखे निहारण जे लाइ, सुञाणप जे लाइ निगाहूं अता कयूं, अखियूं अता कयूं। खोड़ अहिड़ा बि हूंदा अखियूं मिलियूं पर नज़र कान्हे का, नज़र मिली बूंदी दुनिया जी चमक दमक डिम फुल रंगत सभु ॾिसी वेठासीं। वरी जो अल्लाह रब्बुल आलमीन नेमत खसण ते आयो, सोचो ही तकब्बुर, ही होद, ही आकड़, ही गुरूर आहे छा? हिन जाइ ते आऊं अवी वेठा आहियूं। 50 साल अॻु में सोचो हिन जाइ ते छा हुयो, 50 साल बाद में छा हूंदो। खोड़ सजण प्यारा ताकतवर कमजोर ज़ालिम मज़लूम मुसलमान गैर मुस्लिम हर किस्म जा भलोड़ माण्हू दुनिया में आया, दुनिया मां विया हलिया, आऊं अवी आया आहियूं। रुगो जो दुनिया में हूंदासीं न, हिन अख जे जेकॾहिं कख अंदर पइजी वञे न, हाणे ॿिए खे था चऊं यार अख जे अंदर मुंहिंजी अख आहे, सभु कुझु बि ॾिठसि पर कख पइजी वियो आहे। हाणे तूं ॾिस त मुंहिंजी अख में छा आहे, कन जे अंदर पाणी जा कतरा पइजी विया, कन जे अंदर का तकलीफ़ पइजी वई, ॿुधण में कोन पियो अचे। सम्झो था तकबर वियो, गुरूर वियो, आकड़ वई, मथे में सूर थी पियो आहे, का शइ कोन थी वणे। अला तबियत में मज़ो कोन्हे को, बीमार लॻा पिया आहियूं, फलोड़ ताम अॻियां पिया आहिनि, तबियत में मज़ो ई कोन्हे को। अला ख़ुशी जो मौक़ो आहे, पासे में सॾ आहे, मिट्री माइट्री रत जा रिश्ता, पर सेहत इजाज़त नथी ॾे। तकबर केॾे पासे ऐं आकड़ कमज़ोरी सभु शयूं त आऊं परखे वेठा आहियूं, का नई ॻाल्हि कोन्हे का। पर सोचो अल्लाह रब्बुल आलमीन जा पाण शुक्रगुज़ार केतिरा आहियूं। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, शुक्र त कयो मां तव्हांखे वधाए ॾींदुसि, पर गॾो गॾु ख़बरदार बि कई भला इन कफरतुम, पर जेकर तव्हां नाशुक्री था कयो पोइ मुंहिंजी पकड़, पोइ मुंहिंजो अज़ाब सख़्तु अथव। शुक्र कंदो वधाए ॾींदुसि, नाशुक्री कंदो मुंहिंजी पकड़ अज़ाब ॾाढो सख़्तु आहे। नेमतूं अल्लाह रब्बुल आलमीन खोड़ ॼाणायूं, नेमतनि जा तज़किरा नेमतूं अल्लाह रब्बुल आलमीन खोड़ ॼाणायूं, के माली, के जिस्मानी, के रूहानी, हर तरह जूं नेमतूं। पर दुनिया जी तारीख़ में अज़ीम नेमत जो तज़किरो अचे पियो। अल्लाह रब्बुल आलमीन हिन धरती ते, हिन धरती जे वजूद ते, हिन दुनिया में न ॼाण कॾहिं खां दुनिया हले पई, आऊं अवी नथा ॼाणूं केसी ताईं दुनिया हलंदी। एतिरो इल्म पाण खे ज़रूर ॾिनो वियो त ही दुनिया वजूद में आई, हिन दुनिया जो ख़ालिक़ अल्लाह रब्बुल आलमीन,
इन दुनिया के वजूद बख्शींदड़ अल्लाह रब्बुल आलमीन वरी इन दुनिया जो खात्मो भी थींदो, इन दुनिया जो इख्तिताम भी थींदो। हाणे केतरी मखलूक गुजरी चुकी है, हींअर केतरी मखलूक मौजूद है, क़यामत ताईं केतरी मखलूक ईंदी। इन समूरी तारीख जे अंदर सब खां अजीम तबको, सब खां अजीम जमात जेका है, आऊं अवी हर मुसलमान इत्तफाक कंदो, हर मुसलमान इन मामले ते ईंदो तो सभिनी मखलूकात जे अंदर जो अजीम तबको है न, वो नबियन सगोरन जो तबको है। पैगंबर सगोरा, अल्लाह जा रसूल, अल्लाह जा नबी, यो तबको अजीम तबको आ। मासूमन खता है, पाकीज़ा तबको, जिस्मानी तौर ते पाकीज़ा, रूहानी तौर ते पाकीज़ा, अखलाकी तौर ते पाकीज़ा, माशी तौर ते पाकीज़ा, माली तौर ते पाकीज़ा, मुआशरती तौर ते पाकीज़ा, पंहिंजी रहनी सहनी में पाकीज़ा, पंहिंजे निहारण गाल्हाइण इशारन में पाकीज़ा। एतरे ताईं जो आराम कनि तो उनजे आराम जी ज़मानत अल्लाह जे तरफ़ां हुजे। नबी सगोरो जेकॾहिं ख़्वाब ॾिसे, उहो ख़्वाब शरीयत बणिजी वञे। पैगंबर इशारो करे शरीयत बणिजी वञे, पैगंबर ख़ामोश रहे शरीयत बणिजी वञे। ही दुनिया जो अजीम तबको, इन अजीम तबके जा तज़किरा आऊं अवी खोड़ चकर ॿुधंदा रहंदा आहियूं। क़यामत अची वेंदी, पैगंबरनि जी अज़मत बयान करण जो उहो हक़ अदा थी नथो सघे जेको उन्हनि जो हक़ एॾो अल्लाह बुलंद रखियो। तकरीरूं थींदियूं, तहरीरियूं थींदियूं, शायरी थींदी, नात थींदी, सवाल जवाब थींदा, किताब लिखबा, हर मामलात में उन्ना रुजू कयो वेंदो, कचहरियूं थींदियूं, तज़किरा थींदा, तारीख़ हलंदी। पैगंबरनि जा एॾा अज़ीम अल्लाह रब्बुल आलमीन रुतबा, दर्जा, मकाम, अज़मतूं ज़िक्र कयो आहिनि। दुनिया जे अंदर खोड़ मनसब आहिनि, दुनिया जे अंदर खोड़ उहिदा आहिनि। हिकिड़ा उहिदा उहे आहिनि जेके ताक़त जे ज़रिए मिलंदा आहिनि। उहा ताक़त माली तौर ते हुजे, उहा ताक़त जिस्मानी तौर ते हुजे, या वरी उहा ताक़त माण्हुनि जी हुजे। हिकिड़ा उहिदा उहे आहिनि जेके वोटनि जे ज़रिए मिलंदा। दुनिया जे अंदर मुख़्तलिफ़ उहिदा आहिनि। हिकिड़ा उहिदा जेके नोटनि जे ज़रिए मिलंदा, हिकिड़ा उहिदा जेको ईअं मिली वेंदा। कॾहिं कॾहिं माण्हू खे ख़बर ई न, धणी खे ख़बर न हूंदी आहे, यार मूंखे जेको अंदाज़ो ई कोन, उहिदो मिली वियो। को मनसब का जिम्मेदारी, को फरीज़ो, को उहिदो, पर कुर्बान वञो दुनिया जा समूरा उहिदा हिकिड़े पासे। सभिनी खां अज़ीम मनसब, सभिनी खां अज़ीम मकाम, सभिनी खां अज़ीम जिम्मेदारी, सभिनी खां अज़ीम फरीज़ो जेको आहे उहो नुबूवत ऐं रिसालत जो आहे। इहो उहिदो वोटनि जे ज़रिए कोन मिलंदो। ईअं कोन्हे दादा 1 करोड़ माण्हू गॾिजी वञनि, फिलाणे ॼाण मुक़ररु कयो नबी, 2 करोड़ गॾिजी वञनि, 1 अरब गॾिजी वञनि, 2 अरब गॾिजी वञनि, अरबे माण्हू गॾु थी करे चवनि दादा हिन खे महीने खनि जे लाइ नबी दा मुक़ररु कयो, थींदो? महीनो परे जी ॻाल्हि आहे, मिंट ठहियो, सेकंड जेके हिसे जे लाइ बि कंहिंखे नबी मुक़ररु कोन था करे सघो। भला इहो नुबूवत ऐं रिसालत पैसनि जे ज़रिए मिलंदी? अया हेतिरी दौलत हुजे, इहो नबी थी वियो। भला इहा महिनत सां मिलंदी? जाखोड़ सां, जिस्मानी सघ ऐं कुवत सां, चमक दमक ऐं रंगत सां, कद बुत जे हवाले सां? नुबूवत रिसालत एॾो अज़ीम मनसब, एॾो अज़ीम फरीज़ो न ताक़त जी बुनियाद ते मिले, न वोट जी बुनियाद ते मिले, न नोट जी बुनियाद ते मिले, न शोहरत जी बुनियाद ते मिले, न रंगत जी बुनियाद ते मिले। ही ओहदो, ही मनसब, ही फरीज़ो मिलंदो कीअं? हाणे रब्बुल आलमीन तज़किरा कया, अल्लाहु आलमु हैसु यजअलु रिसालतहु। रब्बुल आलमीन जाने थो त कॾहिं रिसालत ॾियणी आहे, कॾहिं नबूवत ॾियणी आहे, कंहिंखे ॾियणी आहे, केतिरी ॾियणी आहे, कीअं ॾियणी आहे। अल्लाह जो इंतखाब आहे, माण्हुनि जो इंतखाब कोन्हे। ॿी जाइ ते अल्लाह फरमाए अल्लाह यजतबी मिन रुसुली, अल्लाह चाहे जंहिंखे जॾहिं चाहे नबूवत अता करे। हाणे पैगंबरनि खे अल्लाह रब्बुल आलमीन जो पैगंबर बणायो, जो रसूल बणायो, कंहिंखे नंढपिण में नबूवत, कंहिंखे नौजवानी में नबूवत, कंहिंखे जवानी में नबूवत, कंहिंखे वॾी जमार में नबूवत। तज़किरा कुरान मजीद में थिया न, अल्लाह रब्बुल आलमीन खोड़ तज़किरा कया। पोइ फज़ीलतूं मुख़्तलिफ़। टियों सिपारो सूरत जो नालो आहे बकरा ऐं सिपारे जो नालो आहे तिलकर रुसुल। हाणे रब्बुल आलमीन तज़किरा कया, तिलकर रुसुल फज़लना बाज़हुम अला बाज़। रब साईं फरमाई पैगंबर ज़गोर आहिनि, इन्हनि मां असां हिक ॿिए जे मथां फज़ीलत, मक़ाम, मर्तबा ॾिना। पैगंबर जा तज़किरा थिया,
के पैगंबर के नौजवानी में नुबुवत भी मिले, के जवानी में भी मिले, के जमदे नुबुवत भी मिले, के पेरे नी गढ़ाए पियो नुबुवत भी मिले, रिसालत भी मिले। केर ना जायो ही कोने नुबुवत रिसालत जा तज़किरा अग में ब्यास। यहया अलैहिस्सलाम पी केरा ज़करिया अलैहिस्सलाम कुरान जी जमार में पहुंचो बार अच्छा थिया काफिर मुशरिक ताना मेणा दारन पढ़ो कुरान मजीद जूं सूरतूं ज़करिया अलैहिस्सलाम जा तफसीली तज़किरा। हाँ रब्बुल आलमीन के लिखी करे मानन का रब्बुल आलमीन का दुआओं पे करे अल्लाह हाँ कुरान जी जमार में पहुंची उस तुझी तौहीद के बयान करन वालों को वारिस अता फरमा। अल्लाह जो दीन पहुंचाण जला पैगंबर पुत्र जूं दुआऊं पिया कर तो दीन के तौहीद के मानन ते पहुंचाए। ज़करिया अलैहिस्सलाम के कुरान जी जमार में ज़ाहिरी असबाब कोनन, घरवारी बाज थी चुकी है, दुनिया अज मायूस थी वने। हाँ यार ब टे ॾींहं दुआऊं कयम पर असर कोन थियो। मुझो अवां जो मुआशरे में हाल जाए अल्लाह ते यकीन वधीक या मानन ते चंगो भलो तबको नमाजी तबके जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं न अदा इहो कम जेकॾहिं फलाणो सचो थियो त पोइ त देर ई कोन्हे। ऐं अल्लाह ते यकीन जी ॻाल्हि आहे, अल्लाह ते यकीन आहे या माण्हुनि ते यकीन आहे। दुनिया जे असब मुंहिंजो जेको ही प्लान आहे न इन में मुंहिंजो दिमाग़ एॾो ॿियो कमु करे ही थी वेंदो। जेकॾहिं अल्लाह चाहे वारी ॻाल्हि केॾां वई, इंशाअल्लाह वारी ॻाल्हि केॾां वई, अला इहो त कमु सुवाल ई पैदा कोन थिए। छो कोन थींदो? अल्लाह ते यकीन वारी ॻाल्हि आहे। अल्लाह सबब जो मोहताज कोन्हे, अल्लाह ज़राए जो मोहताज कोन्हे, अल्लाह वक्त जो मोहताज कोन्हे, अल्लाह हीले बहाने जो मोहताज कोन्हे। अल्लाह समद बच्चो बच्चो याद करे दो न सूरह इखलास याद हूंदी न जेके पाण सूरह कुल वला बि चऊं था। ये अल्लाह समद अल्लाह बेपरवाह है। ज़करिया अलैहिस्सलाम कुरान जी जमार में रब्बुल आलमीन मलाइक मोकले करे बशारत ॾे दो ऐं अंदाज लफ्ज़ केॾा सोहणा फरमाई ज़करिया अलैहिस्सलाम के बशारत ॾींदे त तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियूं था पुट जी। सिर्फ पुट जी न बल्कि वो पुट पैगंबर आ ऐं सिर्फ इहो बि न नालो बि रब साईं थो चए असां रखी था ॾियूं। बशारत बि ॾियूं था त पैगंबर आ, नालो बि यहया अलैहिस्सलाम। सलामती आहे जंहिं ॾींहुं ॼमंदो, जंहिं ॾींहुं दुनिया में वेंदो दुनिया मां तॾहिं बि सलामती आहे, क़यामत जे ॾियारे उथारियो वेंदो तॾहिं बि सलामती आहे। आई ॻाल्हि ईसा अलैहिस्सलाम जी, अल्लाह जो पैगंबर अल्लाह रब्बुल आलमीन मौजू अता करे। बीबी मरियम अलैहिस्सलाम मुड़स बि कोन्हे, दुनिया यकीन कीअं कंदी ऐं एॾी तकवा एॾो डप इज्जत जे मामले में एॾी मुतकी जो हू मलाइक इंसानी शक्ल में अचे। वाक़िया कुरान मजीद जा आहिनि, बल्कि हिकिड़ी सूरत जो नालो ई मरियम आहे। ॾिसो त सही हुनखे अल्लाह जो डप केतिरो आहे। हुन बशर मां जेको ॼाण सुञाण कोन्हे गैर महरम आहे, अल्लाह जे डप जी ॻाल्हि करे तूं वेझो न अचिजां। हू बशारत पियो ॾे पुट जी, पुट मूंखे कीअं, शादी कान्हे का, मुड़स कोन्हे को। हाणे उते एतिरे क़दर इन बशारत ते माण्हू यकीन कीअं कंदा। मितो क़ब्ल हाज़ा औ कुन्तु नसियम मनसिया, काश इन ॾियारे खां अॻु में आउं दुनिया में ई न हुजां हा, मुंहिंजो नालो वजूद ताईं न हुजे हा। पर रब्बुल आलमीन बंदोबस्त करे पियो सच्चाई जा बि, तक़द्दुस जा बि, ततहीर जा बि, पाकीज़गी जा बि। हाणे उहो जेको ॿार आहे जेको ॼमियो आहे ईसा अलैहिस्सलाम, ॼमंदे बशारतूं विधनि, पैगंबर बि आहे। वस्सलामु अलैहि यौम वुलिदतु, जंहिं ॾींहुं ॼमियो आहियां मुंहिंजे मथां सलामती आहे, ऐं जंहिं ॾींहुं यौम अमूत आऊं दुनिया मां वेंदुसि तॾहिं मुंहिंजे मथां सलामती आहे। व यौम उबअसु हय्या, क़यामत जे ॾियारे जो मां उथारियो वेंदुसि तॾहिं मुंहिंजे मथां सलामती आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन नुबुवत रिसालत जंहिंखे चाहे जॾहिं चाहे जीअं चाहे अता करे थो। हाणे तज़किरा जो आया मुंहिंजो अवांजो पैगंबर, पैगंबरनि जो सरदार, हिकिड़ो तवील सिलसिलो आदम अलैहिस्सलाम खां हलंदो आयो। किथे इलाइक़े जे अंदरि हिकिड़ो ॿ टे खोड़ पैगंबर, वरी पीउ पैगंबर आहे, पुट बि पैगंबर। दाऊद अलैहिस्सलाम हुकूमत अल्लाह अता कई, मौज़ा अल्लाह अता कया, किताब अल्लाह नाज़िल कयो। पुट सुलेमान अलैहिस्सलाम बादशाहत बि मिली, सल्तनत बि मिली, हुकूमत बि मिली। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे, पुट ॿ इसहाक अलैहिस्सलाम, ॿियो इस्माइल अलैहिस्सलाम, ॿई पैगंबर आहिनि। वरी इब्राहिम अलैहिस्सलाम जे पुट इसहाक अलैहिस्सलाम जो पुट याकूब अलैहिस्सलाम, यानी
साईं इब्राहिम अलैहिस्सलाम जो पोटो इहो भी पैगंबर, वरी इब्राहिम अलैहिस्सलाम जे पोटे जो पुत्र यानी याकूब अलैहिस्सलाम जो पुत्र यूसुफ अलैहिस्सलाम इहो भी पैगंबर। लक़ब तो मिले जद्दुल अंबिया, पैगंबरन जो डाडो। ये सभई रुतबा अज़मतूं नूह अलैहिस्सलाम जा तज़किरा ता बुधा। मूसा अलैहिस्सलाम पैगंबर, उन्हें जो भा हारून अलैहिस्सलाम पैगंबर, ये तज़किरा हलंदा आया। ईसा अलैहिस्सलाम के इलाके के अंदर पैगंबर, बे इलाके में यहया अलैहिस्सलाम पैगंबर, होदा इब्राहिम अलैहिस्सलाम पैगंबर, बे इलाके में लूत अलैहिस्सलाम पैगंबर, गोठन गोठन में पैगंबर, बिरादरी बिरादरी वारन जला पैगंबर, बोली बोली वारे जला पैगंबर। पर तज़किरा जे मला चंदा मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, हां उन जा तज़किरा वरी बुधदा हलो। रब्बुल आलमीन फरमायो वाइज अखज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा। वाइदो अल्लाह जिक्र करे, वाइदो कुरान मजीद में अचे, तज़किरा अल्लाह करे। रब तो फरमाए पैगंबरन के अल्लाह गड कयो। हां समूरन पैगंबरन का हलफ वरतो पियो वञे, इकरार वरतो पियो वञे, मीसाक वरतो पियो वञे। अवां पैगंबर आयो, तहां के पंहिंजी पंहिंजी वारी में नुबुवत रिसालत मिलंदी, पर पोचाए सुम्म जाअकुम रसूलन। अवां समूरन पैगंबरन का पो मुझो पैगंबर इंदो मुसद्दिकुल लिमा माकुम, तव्हां वटि जेका शरीयत हुंदी उनजी तस्दीक कंदड़ हूंदो। हाणे तव्हां खां वाइदो इहो थो वठिजे, छा अहीं पैगंबर उन पैगंबर ते लतो मिनुन भी ईमान आणींदो? सिर्फ ईमान न, वल तंसुरुन, तव्हांजी मदद भी कंदो, तव्हांजी ताईद भी कंदो, तव्हांजा हामी भी थींदो, तव्हां हिमायती भी थींदो, तव्हां ताईद भी कंदो। अवां समूरा पैगंबर आहियो, तव्हां हलफ तव्हां खां वरतो पियो वञे, हलफ ॾियो था, वाइदो कयो था। हिकिड़ो भी पैगंबर ईअं कोन थो चए अल्लाह असां त सीनियर हूंदासीं, अल्लाह मुंहिंजे खानदान में त एतिरा पैगंबर, असांखे त एतिरा ज़माना। समूरा पैगंबर चवंदा अल्लाह उहो जो पैगंबर आयो, असीं पैगंबर भी उन ते ईमान आणींदासीं। हाणे वाइदो अल्लाह वरतो। वरी तज़किरा 15 सीपारो, सीपारे जो नालो है सुभान अल्लाजी। सूरत जो नालो हिकु त आहे बनी इसराइल, ऐं ॿियो इन सूरत जो नालो है इसरा। रब्बुल आलमीन तज़किरा कया सुभान अल्लाजी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु। रब्बुल आलमीन फरमाए हर किस्म जे ऐबन खां पाक आहे अल्लाह जी ज़ात। अॼु थोड़े अरसे जे लाइ हिकिड़ो अर्ज़ पेश कया, वॾे अदब सां, वॾे एतिराम सां। अॼु असां दीन सिखूं केतिरो था? दीनी मामले में असां कुर्बानियूं छॾियो, कुर्बानियूं वॾी लफ़्ज़ आहे। असां वटि टाइम ई कोन्हे दीन सिखण जे लाइ। असां वटि ख़र्च कयूं था दुनिया जे हर शइ ते, बल्कि 3 ॻाल्हियूं कंहिं बि मामले में लॻाइजनि, उते नतीजा मिलनि था, फ़ाइदा मिलनि था, क़दुर बि थिए थो। पैसो, मिल्कियत, जंहिं शइ ते तव्हां ख़र्च कयो, चाहे कारोबार हुजे, बनी बारो हुजे, रांद रूंद हुजे, जायज़ नाजायज़ कम हुजनि, पैसो लॻायो था। ॿिए नंबर ते छा आहे? वक़्त, टाइम ॾियो था। रांद रूंद एतिरे ते जो चोर चोरी थो करे, उते बि टाइम लॻाए थो। 3 नंबर ते शइ कहिड़ी? तवज्जो, मेहनत, हिकिड़ी शइ आहे। बनी बारे में पैसो भी लगायो, वक्त भी ॾियो, तवज्जो भी कयो, कदुर थिए थो। मुलाज़मतुनि में भी इहा ॻाल्हि, कारोबार में भी इहा ॻाल्हि, रांद रूंद में भी इहा ॻाल्हि, जायज़ नाजायज़ कमनि में भी इहा ॻाल्हि। दीन जे मामलात में आऊं अमी पैसो ख़र्च कयूं था। हर कोई पंहिंजो जाइज़ो वठे, ख़बर पइजी वेंदी। हर कोई पंहिंजी इस्लाह करे। दीन सिखण जे लाइ या दीन सेखारण जे लाइ असां पैसो केतिरो था ख़र्च कयूं। ॿिए नंबर ते वक़्त आहे, टाइम दीन सिखण जे लाइ, सेखारण जे लाइ न साईं टाइम आहे को, छा कंदे टाइम बचे ई कोन थो। अलाह को बचाए ॾे टाइम, बाक़ी शयुनि जे लाइ टाइम कढणो थो पए न। ॿिए नंबर ते वक़्त जी ॻाल्हि। 3 नंबर ते जेकॾहिं पाण पैसो बि लॻायूं, हींअर ड्रोड़ी डुकी पाण पहुता आहियूं न, समूरा पहुता हूंदा, ख़र्च बि थियो हूंदो, दोस्तनि बि इतमाम कयो, ख़र्च थियो, वक़्त बि पाण ॾिनो आहे, पहुची वियासीं। तवज्जो, अहिड़ियूं महफ़िलूं ॻोल्हियो, अहिड़ियूं मजलिसूं ॻोल्हियो, अहिड़ियूं कचहरियूं ॻोल्हियो, अहिड़ी संगत ॻोल्हियो जिते तव्हांजो पैसो बि लॻंदो हुजे, वक़्त बि ॾींदा हुजो, पर तवज्जो ई न हुजे।
सिखिया थी जा पिरायो थी जा खोड़ जलसा ॿुधासीं खोड़ तकरीरूं ॿुधियूंसीं अदा को पल्ले पए का शइ को सिखियोसीं का शइ पाण पिराईसीं ये टई शयूं तव्हां मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी में ॾिसो पैसो भी खर्च कई वक्त भी ॾिनई तवज्जो भी ॾिनई कुर्बानियूं भी ॾिनई पाण कुर्बानियूं न कोन ॾिनियूं बल्कि जेतिरियूं तकलीफ़ूं अल्लाह जे पैगंबरनि खे आयूं ऐं जेतिरियूं तकलीफ़ूं मोहम्मद मुस्तफ़ा खे आयूं ऐं जेतिरियूं तकलीफ़ूं अहले बैत सहाबा कराम खे आयूं उहे मूंखे अव्हां खे ईंदियूं बि कोन इहा तसली करे वञो पाण खे एतिरियूं तकलीफ़ूं ईंदियूं ई कोन जेतिरियूं हुननि हस्तनि खे आयूं ऐं क़द्र बि हुननि खे हो जो टई शयूं खे वेठा पैसो भी खर्च कन पिया वक्त भी ॾियनि पिया तवज्जो भी कन पिया दर्द भी रखन पिया तड़प पैदा लगी पई आहे काश को माण्हू इस्लाह करे वठे अज आऊं अमी जिंदगी किथे पिया गुज़ारियूं रब्बुल आलमीन मोहम्मद मुस्तफ़ा जी अज़मतनि जा तज़किरा कंदे फरमाए पाक आयो आहे ज़ात सुभान अल्लाह लफ़्ज़ ॿुधंदा आहियूं न कॾहिं ताजुब में कॾहिं हैरानगी में कॾहिं ख़ुशी में सुभान अल्लाह जी माना छा आहे हिते पाण इम्तिहान कोन था वठूं परेशान न थिजो असांजे मुआशरे जी हालत इहा आहे तव्हां मजमन जा मजमा हलिया वञो ॻोठनि जा ॻोठ हलिया वञो अला कलमो पढ़ो था असां कलमो पढ़ूं था अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान अल्लाह जो वॾे मां वॾो एहसान असां पैगंबर जी अज़ीम पैगंबर सय्यदुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा केॾो प्यारो नालो आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾो मिठो नालो केॾो सुहिणो नालो केॾो अज़ीम नालो पर जेकॾहिं पुछा कजे त इन अज़ीम इन सोहणे इन प्यारे नाले जी माना जी ख़बर आहे ॾुखियो सुवाल थी वियो न परेशानी थी वई न अहिड़ा इम्तिहान मोहबतूं छा कयूं इताअत छा कयूं असां ज़िंदगी में सिखियो छा आहे सुञाणप केतिरी आहे दीन जे मामलात में एॾे मासूम बच्चा आहिनि इहे न थे क़यामत जे ॾियारे इहे दाई थियनि त असां ईंदड़ नसुल खे सेखारियोसीं छा असां पाण छा सिखियासीं या शर्म विचां कोन था सिखूं था उमिरि वॾी थी वई हाणे यार कहिड़ो दीन सिखूं उमिरि दीन जे मामले में उमिरि जी शर्त कोन्हे हा डिग्री जे मामले में हूंदी सर्टिफिकेट जे मामले में हूंदी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को 60 साल खां पोइ कलमो पढ़े को 50 साल वारो कलमो में पढ़े के औरतूं भी अचनि के ॿारड़ा पिया अचनि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन ॾेई विया इन में जिन्स जो फ़र्क़ बि कोन्हे को ईअं कोन्हे मर्द सिखनि औरतूं न सिखनि ईअं कोन्हे औरतूं सिखनि मर्द न सिखनि ईअं कोन्हे बुज़ुर्ग सिखनि नौजवान न सिखनि ईअं कोन्हे नौजवान सिखनि ॿार न सिखनि ओ ॿार बच्चो नंढो वॾो ओड़ो पाड़ो पंहिंजो पराओ मोहम्मद मुस्तफ़ा में हलंदे फिरंदे महफ़िलनि मजलिसनि में कचहरियुनि में दीन सेखारींदा पिया वञनि अज आऊं अमी मुआशरे में अड़े किस्म जा असांजा रवैया कोन्हनि अड़े किस्म जो अदब एहतराम कोन्हे अड़े किस्म जी सब्र ऐं बर्दाश्त असां वटि कोन रही आहे त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी अज़मतन में रब्बुल आलमीन तज़किरा कया पर पाक ज़ात ऐबन खां अल्लाह रब्बुल आलमीन जी जे पंहिंजे बाने के मस्जिद हराम यानी बैतुल्लाह काबतुल्लाह मक्के खां सफ़र कराई मस्जिद अक्सा बैतुल मुक़द्दस जेको पाण चऊं बैतुल कुदुस चऊं बैतुल मक़दिस चऊं मस्जिद अक्सा चऊं क़िबला अव्वल चऊं सिर्फ़ एसी ताईं न बल्कि इतां त ॻाल्हियूं शुरू बियूं थियनि उते बैतुल मक़दस जे अंदर पैगंबर सगोरनि खे गॾु कई बुखारी शरीफ पढ़ो मुस्लिम शरीफ पढ़ो हाणे समूरा पैगंबर सगोरा गॾु आहिनि इमामत जे लाइ अॻिते केरु वधे नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग अॻिते न पियो वधे इब्राहिम अलैहिस्सलाम खलीलुल्लाह आहे अॻिते न पियो वधे मूसा अलैहिस्सलाम कलीमुल्लाह आहे अॻिते न पियो वधे सुलेमान अलैहिस्सलाम अज़ीम बादशाह आहे अॻिते न पियो वधे ज़करिया अलैहिस्सलाम आहे अॻिते न पियो वधे ईसा अलैहिस्सलाम आहे अॻिते न पियो वधे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील अर्ज़ करे साईं अवी अॻिते थियो ही अव्हां जी इक्तिदा में ही अव्हां जी इमामत में नमाज पढ़ंदा समूरा पैगंबर वाइदो यादि रखियो अवी उन ते ईमान बाणींदो अवी उन जो एहतराम कंदो बीजा ते फरमायो वतो अज़रू वतो अकिरू तव्हां जी इज़त कंदो एहतराम कंदो हाणे इमामुल अंबिया थियो केर मोहम्मद मुस्तफ़ा समूरा पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा जी इक्तिदा में नमाज था पढ़नि
रुतबा मकाम मर्तबा मौजज़ा अज़मतूं शोहरतूं इज़्ज़तूं रिफ़तूं ये बुलंदियूं जेके मिलन पियूं ये केड़े केड़े पहलू के जेकॾहिं पाण छेड़े विझूं तो खोड़ तज़किरा थी वेंदा ज़िंदगियूं गुज़री वेंदियूं। सिर्फ़ ॻाल्हि इहा कान्हे का वरी जो अल्लाह रब्बुल आलमीन इन मेराज जे मौके ते अल्लाह वक्त जो मोहताज कोन्हे पैगंबरनि मां चूंड करे अल्लाह मुख़्तलिफ़ आसमाननि ते मुख़्तलिफ़ पैगंबरनि खे बीहारे छॾे केर पियो अचे मोहम्मद मुस्तफ़ा पियो अचे अमी पैगंबर सगोरा उनजो एहतराम भी कंदो उनजो इस्तक़बाल भी कंदो उनजी इज़्ज़त भी कंदो इहो ताल्लुक मोहम्मद मुस्तफ़ा जो हां रब्बुल आलमीन फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम रब से फरमायो मोमिनन ते वॾे मां वॾो एहसान रब्बुल आलमीन इहो कयो जो पैगंबर मबूस फरमाई जेको इन्हनि मंझां पैगंबर मबूस फरमाई जेको इन्हनि मंझां आहे पैगंबर जा कम केड़ा हुंदा जिम्मेदारी केड़ी हुंदी हां इन आयत में भी सूरह बकरा पढ़ो सूरह जुमा पढ़ो सूरह मुज़म्मिल पढ़ो सूरह बकरा में ॿिनि टिनि जगहनि ते बुनियादी तौर ते लफ्ज़ किथे युज़क्कीहिम जा पहिरीं आया ऐं युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा जा किथे वरी पहिरीं आया टे बुनियादी जिम्मेदारियूं पैगंबर जूं जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जी नुबुवत जी ॻाल्हि आई हाणे बिरादरी वारो शर्त ख़त्म हां ज़माने जो शर्त खत्म रब्बुल आलमीन तज़किरा किया वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मोहम्मद मुस्तफ़ा समूरन जहानन जे लाइ रहमत आहे अल्लाह ये कोन जो सिर्फ कुरैश वारन जे लाइ अल्लाह ये कोन जो सिर्फ मुसलमानन जे लाइ समूरन जहानन जे लाइ जानवरन जे लाइ भी रहमत पखियन जे लाइ भी रहमत पंहिंजन जे लाइ भी रहमत परावन जे लाइ भी रहमत जिन्नन जे लाइ भी रहमत एडे पैगंबर जी अजमत रिफ़त जो मकाम जो पैगंबर के पत्थर भी सुञाणनि था सिर्फ सुञाणनि कोन था बल्कि सलाम भी कंदा मारूफ रिवायत खोड़ चकर तव्हां ॿुधंदा आहियो सही मुस्लिम शरीफ जे अंदर रिवायत फरमाए इन्नी आरिफु हजरन युसल्लिमु अलैया क़ब्ल अल बैस बिजा फरमाए क़ब्ल अन उबस फरमाए मां मोहम्मद मुस्तफ़ा सम अज भी उन पत्थर के सुञाणा थो जो अञा मूंखे नुबुवत भी कान मिली ऐं जो तां गुज़रंदो हुअसि उहो पत्थर भी मां मोहम्मद मुस्तफ़ा खे सलाम कंदो वो पैगंबर वर्ण मोहम्मद मुस्लिम की खिदमत में अची वञनि जिन वफ़द जा वफ़द ठाहे अची पे वञनि रसूल करीम पघर अचे न पघर मोहम्मद मुस्लिम एडा पाकीज़ा एडा साफ एडा शफाफ एडा नफीस हुआ जो मोहम्मद मुस्लिम पघर मुबारक के अंदर एडी खुशबू जो साहबा फरमाया उन पघर के बसा शीशी में महफूज कंदासी दुनिया जी का सुगंध दुनिया जी का महक दुनिया जी का वकार दुनिया जी का खुशबू दुनिया जी का परफ्यूम मोहम्मद मुस्लिम के पघर जो मुकाबलो नहीं करे सिर्फ एतरी ॻाल्हि रसूल करीम समझो लुआब मुबारक इन जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन मौजज़ाना तौर ते शिफा रखी है हजरत अली रज़ियल्लाहु अन्हु बीमार थे और वाक़या बेन साहबा जा बुखारी शरीफ के अंदर या ग़ज़वा खैबर के वाले को मालूमात वठो हजरत अली रज़ियल्लाहु अन्हु ते मुश्किल आई है हजरत अली रज़ियल्लाहु अन्हु बीमार थी पिया आहिनि अख में सूर थी पियो है पुछा के किथे आहिनि चइजे अख में तकलीफ़ है आया हजरत अली रज़ियल्लाहु ताला नो रसूल की खिदमत में रसूल पंहिंजे आंगुर मुबारक पंहिंजे वात मुबारक में रखन लुआब निकरे हजरत अली रज़ियल्लाहु अन्हु अख मुबारक ते जो घुमाइन अल्लाह रब्बुल आलमीन एड़ी जो शिफा अता फरमाए जण त तकलीफ हुई कान का वो अजीम पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा एडियूं अज़मतूं रिफ़तूं ऐं बुलंदियूं हाणे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वमा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नास मोहम्मद मुस्तफ़ा असां अवां के समूरी इंसानियत जे लाइ पैगंबर बणाए करे मोकिलियो इं न जो पैगंबर सिर्फ मक्के वारन जे लाइ इं न सिर्फ उन ज़माने वारन जे लाइ बल्कि समूरी इंसानियत जे लाइ क़यामत ताईं जे लाइ मोहम्मद मुस्लिम पैगंबर पर क़यामत कायम थींदी क़यामत जो ॾियारो हूंदो जहिड़ियूं अज़मतूं मोहम्मद मुस्तफ़ा जूं हूंदियूं न अहिड़ियूं अज़मतूं ॿिए के पैगंबर जे हिस्से में क़यामत जे ॾियारे बि कोन शफ़ाअत जी ॻाल्हि हुजे मोहम्मद मुस्तफ़ा अज़मतूं ॾिसो जन्नत जे अंदर भी जेके अज़मतूं मोहम्मद मुस्तफ़ा समझूं इहो ॿिए कंहिं पैगंबर जे हिस्से में कोन एडो अजीम पैगंबर उन अजीम पैगंबर जो पान के कलमो नसीब थियो आहे मुसलमानों कदं कदर कयो आहे वरना अहिड़ा बि माण्हू हुया जिन मोहम्मद मुस्लिम के ॾिठो भी सही मोहम्मद मुस्लिम सां मिलिया भी सही बल्कि रत जा रिश्ता भी हुया
पर जेकर अल्लाह रब्बुल आलमीन कलमो नसीब न करे तो अल्लाह रब्बुल आलमीन का केर पुछण वारो कोने। वल्लाहु यहदी मन यशाउ इला सिरात मुस्तकीम। अल्लाह जेके चाहे सिरात मुस्तकीम अता करे, जेके चाहे अल्लाह सिधी वाट अता करे, जेके चाहे अल्लाह हिदायत अता करे। इन मजमे में वेठा हो बुजुर्गो भाइरो या भेणरन ते आवाज पहुंचंदो होंदो आऊं अवी कलमो नसीब थियो आ, पाण मोहम्मद मुस्तफा जा उम्मती थिया आहियूं, पाण के कशाला कटिया, पाण के जबल जागिया है, पाण के समुंड ने सफर किया है, पाण के भुखों बर्दाश्त कयो है, पाण के पेट से पत्थर बधा है, पाण के कदर भी कोने। 1500 साल पोचूं, 1400 साल पोचूं, अल्लाह रब्बुल आलमीन मुख्य वहां के कलमो जो नसीब करे, केडा खुश नसीब है। पर भाईरो एडी खुशकिस्मती मायूस जो आयूं, नाउमीद जो आयूं। मोहम्मद मुस्तफा जा उम्मती अल्लाह के मञण वारो आऊं अवी नाउमीद छो आयूं, मायूस छो आयूं, छो था मायूस थियूं, छो था नाउमीद थियूं। हाँ गडो गड भरम रखो वो मोहम्मद मुस्तफा। अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। मोहम्मद मुस्तफा सम कामा के मर्द जो वालिद कोने गोगड़ वाक्य होलो पेगड़ी रस्म हलंदड़ हुई अरबन में। रसूल के जो बार पालियो वो ज़ैद हुयो ऐं सहाबा मजा के सहाबी जो नाले सा तज़किरो आयो है कुरान मजीद में, वो सहाबी ज़ैद है। रसूल के मोहब्बत तो करे पालियल पुट है। अरबन में एकड़ी रस्म हुंदी करे करे अणजाणाई में पाण वट या शहले फीसरा करे वठो। पेरी छा थियो जेकर बे के जो पुट केर पाले दो न पो उन हकीकी वालिद दा निस्बत कोन कंदा, वरी जो पालींदो हो न उन जे हवाले सा सडींदा। हां मानू सडन लगा ज़ैद बिन मोहम्मद। अब ज़ैद केर मोहम्मद जो पुट ज़ैद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह फरमाए न ये न कयो, पालियो भले मोहब्बतू कयो सब मामला पंहिंजी जाइ ते, पर उदऊहुम लिआबाहिम उन जो असल जो को वालिद है सॼो उन सां वल्दियत उन सां हूंदी। हाणे इन पेराए में अल्लाह रब्बुल आलमीन ॻाल्हि पे कई पर में मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम। अवामा ज़ैद हुजे या को ॿियो हुजे, आम कंहिंजो भी वालिद कोने को, वलाकिन रसूलुल्लाह हाय अल्लाह जो रसूल है, व खातमुन नबिय्यीन आखिरी पैगंबर है। मोहम्मद मुस्तफा सम आखिरी पैगंबर है, बाद में को पैगंबर कोने को। हां इहा अजमत कंहिंजे हिस्से में आई, इहा बे के पैगंबर जे हिस्से में कान आई। रसूल करीम जी नुबुवत रिसालत क़यामत ताईं जे लाइ अरबी हुजे, अजमी हुजे, अछो हुजे, कारो हुजे, नंढो हुजे, वॾो हुजे, कहिड़ी ॿोली इलाइक़े क़ौम ज़माने रंग नस्ल जिन्स जो हुजे, मोहम्मद मुस्लिम जी नुबुवत रिसालत सभिनी जे लाइ आम आहे। हाँ इन पहलू के पंहिंजे वक्त की पूरी पाबंदी कंदे हलूं। जॾहिं पैगंबर की अजमत अची वई, पैगंबर की मोहब्बत अची वई, रब तो फरमाए तव्हांखे केतिरो प्यारो हुजे अज मोहब्बतूं तोड़ींदा अदा रिश्ता नाता एहसान ओड़ो पाड़ो जमात तंजीम वड नंढाई लह लिहाज मुस्लिम नान मुस्लिम निभाइण इंसानियत हमदर्दी ईसार जज्बो दुख सुख में पहुंचण ख्याल करण कंहिंजो भरजलो थियण कंहिंजो मोहसिन थियण। हाणे रब तो फरमाए मोहब्बतूं दुनिया जूं पर हेॾा मोहम्मद मुस्लिम मोहब्बत अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजु उम्महातुहुम। पर मैं मोमिनो अवां के मोहम्मद मुस्तफा अवां के पंहिंजी जान खां बि वधीक प्यारो हुजे। अज आहे पंहिंजी जान खां वधीक प्यारो, हर कोई पंहिंजो जाइज़ो वठे। सही ही मोहम्मद मुस्तफा जी हदीस आहे, हाणे हदीस आहे बिल्कुल बराबर रसूल जो अमल आहे, पर ये जो पर के पर लगल है न ये पर कटना पवंदा। जॾहिं मोहम्मद मुस्लिम जी हदीस अची वई आहे, रसूल करीम समझो फरमान अची वियो, उनजो अमल अची वियो। हाणे अकल राय बिरादरी ख्वाहिश हिर्स तमा लालच मफाद लोभ सब खत्म आहे। अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। आऊं अमी केड़ियूं ॻाल्हियूं पिया कयूं, रब तो फरमाए मोमिनन खे मोहम्मद मुस्लिम पंहिंजी जान खां बि वधीक प्यारो हुजे। व अज़वाजु उम्महातुहुम ऐं मोहम्मद मुस्लिम जूं घरवारियूं जेके आहिनि उहे मोमिनन जूं मायरूं आहिनि,
आहिनि, अंबड़ियूं आहिनि, जीजल आहिनि। पैगंबर जी ज़िम्मेदारी जे हवाले सां टे बुनियादी ॻाल्हियूं आहिनि। हिकु आहे यतलू अलैहिम आयाती, पैगंबर अल्लाह जो पैगाम आम पहुचाए थो, आयतूं पहुचाए थो, अल्लाह जी तौहीद पहुचाए थो, अल्लाह जी शरीयत पहुचाए थो। व युज़क्कीहिम, ॿी जाइ ते युज़क्कीहिम बाद में आयो, युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा पहिरीं आयो। हाणे इनमें टे ज़िम्मेदारियूं, आम दावत ॾे ऐं माण्हुनि खे किताब ऐं हिकमत जी, किताब ऐं सुन्नत जी, किताब ऐं ॾाप जी, किताब ऐं सुगड़ाइप जी तइलीम ॾींदो हुजे पैगंबर। रसूल का फरमाए इन्नमा अना बुइस्तु मुअल्लिमा, मां मोहम्मद मुस्लिम उस्ताद बनाए करे वियो आहियां, मुअल्लिम बनाए करे मोकिलियो वियो आहियां। टी ज़िम्मेदारी कहिड़ी आहे? रसूल का फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में फरमायो व युज़क्कीहिम, माण्हुनि जी तरबियत करे, आगाही ॾे, शऊर ॾे, खबरदार करे, फ़ाइदो चाहे, नुक़सान चाहे, नेकी चाहे, बुराई चाहे, दुनिया चाहे, आखिरत चाहे, गलत चाहे, सही चाहे, ही पैगंबर मारिफत दे, पैगंबर तरबियत करे। रसूल को फरमायो इन्नमा अना बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक, मां मोहम्मद मुस्तफा इन जे करे मोकिलियो वियो आहियां तात अखलाक जा तौर तरीक़ा, रहणी सहणी, तहज़ीब, समूरी शयूं तव्हांखे सेखारे वञा। पैगंबर इन मक़सद जे लाइ आयो, ऐं अवी पैगंबर जे उन पैगाम खे क़बूल कयोसीं। हाणे पैगंबर जी उन तइलीम खे पाण पिरायूं केतिरो था। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन अॼु जा मुस्लमान, आख़िरी ॻाल्हि कयूं पंहिंजी वक़्त जी पूरी पाबंदी कंदे, उन खां पोइ तफ़सीली हिकिड़ो शानदार किताब ऐं ज़रूर उन जो इस्तिफ़ादो कंदासीं। अॼु जो मुस्लमान इल्म पिराए थो, दीन जो इल्म, अल्लाह जी मार्फत, पैगंबरनि जी मार्फत, अहले बैत जी अज़मत, अहले बैत जो अक़ीदो नज़रियो, अहले बैत जो किरदार, सहाबा किराम जी अज़मत, सहाबा किराम जी कुर्बानियूं, उहे अज़मतूं पाण पिरायूं केतिरो था। ऐं अॼु जो मुस्लमान हींअर मुंझारे जी हालत कहिड़ी आहे? से चए थो अल्लाह अलाए कहिड़नि कमनि में राज़ी आहे। अञा इन ॻाल्हि में फाथा पिया जो रब कहिड़नि कमनि में राज़ी आहे। ही पैगंबर इहो त ॿुधाइण आया, अल्लाह हिन कम मां राज़ी, अल्लाह हिन बुराई चाहे, नेकी चाहे, सवाब चाहे, गुनाह चाहे, फ़ाइदो चाहे, नुक़सान चाहे, इहो पैगंबर ॿुधाइण आया, इहो सेखारण आया। त अचो मोहम्मद मुस्लिम जी ज़ात सां मोहबत कयूं, रसूल अकरम जी ॻाल्हि सां मोहबत कयूं, रसूल अकरम जे अमल सां मोहबत कयूं, रसूल अकरम जी शरीयत सां मोहबत कयूं। शाल मूंखे अव्हांखे अल्लाह रब्बुल आलमीन सोचण, समझण, एहसास पैदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह साईं सच्चाई जो उहो किरदार अता करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हर लिहाज़ सां सच्चा थी वञूं, अक़ीदनि में सच्चा हुजूं, अमलनि में सच्चा हुजूं, ॾेती लेती जे मामलात में सच्चा हुजूं, ज़बान जा सच्चा हुजूं, दिल जा सच्चा हुजूं। दीन शरीयत सच्चाई जो पैगाम आहे। शाल मूंखे अव्हांखे अल्लाह रब्बुल आलमीन अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल